जी बिल्कुल, मां हींअर मौजूद आहियां बिरासिटी मेन स्टाफ ते, जिते थैलेसीमिया जी हिकु कैंप लगी वई आहे, जंहिंमें जेके थैलेसीमिया जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे हितां जा नौजवान जेके आहिनि उहे ब्लड डोनेट करे रहिया आहिनि। अचो त हिन हवाले सां टीम सां ऐं हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। साईं, थैलेसीमिया हिकिड़ो तमामु मोज़ी मर्ज़ु आहे जेको मोस्टली ॿारनि में थींदो आहे ऐं इन में असांजे ॿार असांजी नसुलनि ऐं असां चाहींदासीं त इन में वधि में वधि माण्हू कॉन्ट्रीब्यूट कनि। अहिड़ा कार्य ख़ैर आहे, इन में इंसान खे अजुर अलाह ॾींदो। जियां कैंप जी ख़बर पई त दरिया में लगी आहे त असां बि आयासीं। असां इन में मां पान ब्लड ॾियां बि थो। इन में 60 खां 80 ॿार जेके आहिनि से रोज़ ब्लड ट्रांसफ्यूज कराइण अचनि था ऐं हिन जी रजिस्ट्रेशन तक़रीबन 20 खां 2200 जेके आहिनि पेशेंट्स आहिनि। सुठो रिस्पॉन्स मिली रहियो आहे ब्लड डोनेशन जे हिसाब सां। हिते तमामु घणी महिनत कई आहे असांजे अमीर अली शाह, उन जी महिनत रंग लाथो आहे ऐं काफ़ी डोनर अची रहिया आहिनि जेके रत जो थियो मासूम ॿारनि जे लाइ ॾेई रहिया आहिनि। कैमरा टीम सां गॾु राणा राशिद अली, सिंध टीवी न्यूज़, बिरासिटी।